सचवा पारां सिंध जे तमाम अहम मसइले सिंध के ॿिनि हिस्सनि में विरहाइण वारी जेका साज़िश थिए पई उन जे ख़िलाफ़ ज़बरदस्त एहतजाज पई करे ऐं सचवा सम्झे थी त सिंध में जेका लसानियत जी जेका बाहि पखेड़ी पई वञे उनखे कीअं नाकाम करे सघिजे थो ऐं उनखे सचवा सॼी सिंध में त एहतजाज कंदी पर अॼु सचवा जे सीनियर वाइस चेयरमैन मोहम्मद कासिम चांडियो जी अॻुवाणीअ में घारे में सचवा जे कारकुननि ज़बरदस्त एहतजाज कयो। हिन वक़्तु असीं अव्हांखे वठी पिया हलूं घारो प्रेस क्लब जिते सचवा जो मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन मौलाना मोहम्मद कासिम चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो। नाज़रीन इहो सचवा जो मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन मौलाना मोहम्मद कासिम चांडियो जंहिं प्रेस कॉन्फ्रेंस कई।